ॿिए पासे पाण खे ॿुधाईंदा हलूं त हज़रत लाल शहबाज़ कलंदर जे मेले बाबति अञा ताईं हतमी फ़ैसिलो न थी सघियो आहे, जे करे दुकानदार सख़्त परेशानी में मुब्तला आहिनि। डिप्टी कमिश्नर ॼामशोर जी सदारत हेठि हज़रत लाल शहबाज़ कलंदर जे उर्स जे सिलसिले में गॾिजाणी थी, जंहिंमें मक़ामी इंतज़ामिया जे अमलदारनि शिरकत कई। इंतज़ामिया जी गॾिजाणी में अञा ताईं को बि फ़ैसिलो न थी सघियो आहे, जंहिं सबबि सेवणवासी दुकानदार ऐं कारोबारी माण्हू सख़्तु परेशान आहिनि। आवाज़ टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे मुख़्तलिफ़ दुकानदारनि जो चवणु हो त कोरोना सबबि लॉकडाउन दौरान हू मुआशी तौरु कंगाल थी विया आहिनि ऐं जेकॾहिं हिन भेरे बि मेलो न करायो वियो त हू मुआशी मसइलनि जे लपेट में अची वेंदा। दुकानदार पंहिंजे तर ऐं पंहिंजे बिज़नेस जे हवाले सां स्टॉक घुराईंदा आहियूं, पर मेले में जेको आहे ॾिसो त 10-15 लख खां एंडाबो जेको आहे ज़ाइरीन अचनि था मुर्शिद जे मेले ते, त असांखे स्टॉक पूरो करिणो आहे। दरअसल असां परेशान लॻा पिया आहियूं त मेलो थिए थो या नथो थियो, माल बि घुराए नथा सघूं या आसिरो बि लाहे नथा सघूं। का वाज़े पोशन त हुकूमत ॿुधाए कंदी, सिंध गवर्नमेंट खे खपे त अॻे दफ़े जीअं मेलो कोन थियो ऐं हिन मेले में काफ़ी सेवण वारनि जे लाइ मतिलबु उमेदूं हूंदियूं आहिनि, जेके सेवण वारा बेरोज़गार थी अॻ ई आहिनि, लॉकडाउन में अॻ ई पीसजी विया आहिनि, वरी जेकॾहिं हींअर शहबाज़ कलंदर मेलो न थियो त हीअ अञा बि छो त हुननि में काफ़ी वीचारा कर्ज़ बर्ज़ खणी पंहिंजा घर हलिया आहिनि लॉकडाउन दौरान। इहो आसिरो आहे मेले जो त भई मेलो कमाईंदासीं, कर्ज़ बि लाहींदासीं। असां हींअर बेहद तमामु घणो जेको पंहिंजो उलझन शिकार आहियूं, त असां छा कयूं वापारी माण्हू। असां अॻे साल माल स्टॉक कयासीं, असां मेलो कोन लॻो, असां जेको भेण थी वियासीं। अॻे साल बि जीअं त मेलो कोन लॻियो आहे, सेवण शहर जो तक़रीबन माण्हुनि जो जेको इन साल हूंदो आहे जो दरगाह में 12 महीने में माण्हू ईंदा आहिनि त कुझु जॻहियूं किराए ते ॾींदा आहिनि ऐं दुकानदार पंहिंजूं तयारियूं कंदा आहिनि। हिन दफ़े अञा इंतिज़ामिया अञा को अहिड़ो ऐलान कोन कयो आहे जो दुकानदार बि ॿुॾतर जो शिकार आहिनि, रेस्ट हाउस वारा बि ॿुॾतर जो शिकार आहिनि। असां इंतिज़ामिया खे अपील कंदासीं त महिरबानी करे जल्दी कंफर्म ऐलान कनि त जीअं दुकानदार, रेस्ट हाउस वारा या ॿिया ग़रीब जेके इमाम या इहे हणंदा आहिनि त उहे पंहिंजूं तयारियूं मुकमिल कनि। जेकॾहिं एन टाइम ते हीअ कंदा त पोइ इहा तयारी का बि कान थी सघंदी।